ये मोहम्मद उस्मान और ये है सफ़ी अल्लाह है शीन शाहजहां। तो हवा खाना है फिलहाल तो अस्सलाम फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग। दोस्तों कह रहे हैं उम्मीद तो करता सब ठीक है ना तो भी ठीक है। अज जो व्लॉग कहता है यार स्टार्ट टाइम थी तकरीबन 12:30 सो आऊं सोचो तो अज जो व्लॉग यार कंटिन्यू व्लॉग आखिर तक ॾिसजो जेको थींदो इंशाल्लाह तव्हां शेयर कंदासीं बेहतरीन इंशाल्लाह कोशिश कंदासीं तव्हांखे। मौसम में तव्हां ॾिसी सघो था हवा है तमाम तेज़ ऐं मौसम तमाम आसमान तमाम साफ़ लॻो पियो आहे ऐं मौसम थोरी थधी आहे ऐं कुझु गरम भी ख़बर नथी पए कहिड़े क़िस्म जी मौसम है थधी आहे या गरम आहे। कंहिं महिल हवा थी लॻे सी थो लॻे कंहिं महिल गरम। अॼु इरादो इहो हुयो त कुझु पैसा मूं वटि पिया आहिनि। अॼु मुंहिंजो इरादो इहो हुयो त आईफोन हिकिड़े हंधा मिले पई ऐं सोचियो त उतां ख़रीद कयां, पर हिकिड़ी ॻाल्हि वरी सोचियमि त थी सघे हुन में वधीक फॉल्ट हुजनि, बैटरी हुन जी चेंज आहे। सो मोबाइल आहे आईफोन 7 प्लस PT अप्रूव्ड। सो मूं सोचियो त उहा ख़रीद कजे ऐं उन में रिज़ल्ट जेको हूंदो आहे सुठो हूंदो आहे, वाइड एंगल वग़ैरह हर शइ। तो हे मूं वटि मोबाइल आहे Redmi A3। हिनजो जेको रिज़ल्ट आयो तव्हां पाण ॾिसो था एतिरो ख़ासि कोन्हे, त उहो ख़रीद कजे। सो हिकिड़े छोकिरे सां कॉन्टेक्ट थियो OLX ते, उहो सेल करे थो। सो इन करे मूं सोचियो त उहो अॼु वठण जी कोशिशि कयूं था या चेक कयूं पहिरीं आहे की। फ्रेंड्स हींअर हलूं था दुकान ते, ॾिसूं शमीर जो कहिड़ो हाल आहे। वेठो आहे दुकान ते, सुबुह वियो वार ठाराइण। अस्सलाम वालेकुम मैन, छा हाल आहे? खुश खैर चाक चंगो भलो। अॼु सफ़ा हीरो हीरो था लॻो यार, वार ठहराया न है न, वेंजी तुंहिंजी तैयार थी वार यार ज़बरदस्त ठहराया अथई। तूं ॾियार हाल तो बि ठहराया आहिनि वार। तो ये कबूतर आया आहिनि ॿ हिते वेठा आहिनि सुबुह खां वठी। सो शामी चए थो हिननि खे पालींदासीं। वेठा आहियूं दुकान ते, आया आहिनि मुंहिंजा कज़न रिलेटिव मिलण जे लाइ। सो हिननि सां तव्हांखे मिलण था। इहा आहे मोहम्मद उस्मान और हीअ आहे सफ़ी अल्लाह ऐं इहा आहे असांजी शीन शाहजहां। शाहजहां छा हाल आहे? ख़ुशि लॻा पिया? तबियत सही आहे? सफ़ी अल्लाह तव्हां ॿुधायो? ख़ुशि लॻा पिया? सफ़ा माना ठीकु ठाक। उस्मान तव्हां ॾियो हाल ठीकु ठाक आहे? तबियत सही आहे? ऐं इहा आहे सेठ वॾो शमीर ऐं वॾे में वॾो सेठ शहज़ाद। तो फ्रेंड्स आया आहियूं दरिया ते ऐं इहा दरिया जो मंज़र, पाणी तक़रीबन सफ़ा थोरो ई आहे दरिया में। सो हवा खाइण आया आहियूं फ़िलहाल त। इहा आहे उस्मान शाहजहां ऐं सफ़ी अल्लाह। त चकर ॾियण आयासीं, वेठा हुआसीं दुकान ते, कचहरी कईसीं। असां चयो थधी थधी ताज़ी हवा कईसूं, दरिया ते चकर हणीसूं। सो जीअं तव्हां ॾिठो दरिया जो मंज़र। तो फाइनल फ्रेंड्स महिमान आया हुआ, महिमाननि सां वेठासीं, कचहरी कईसीं, चांहि वग़ैरह पीतीसीं। सो हींअर आउं सोचियो त यार विञा पाणी ओॾी महिल गरम करे। ऐं फ्रेंड्स ओॾी महिल आउं पाणी गरम करे ऐं ॿाहिरि निकितमि त महिमान आयल हुआ। सो इन करे उन्हनि सां कचहरी कंदे टाइम थी वियो तक़रीबन शाम जा 4:30। सो हींअर आउं सोचियो विझी वठां जल्दी जल्दी गरम पाणी करे। सो न त वरी थधि तव्हांखे ख़बर आहे सीउ वरी राति जो वधीक थी वेंदो आहे। इन करे मौसम आहे ख़राबु सफ़ा, मतिलबु सीउ सर्दी मौसम आहे। सो थधि लॻी सघे थी। सो हलूं था कपिड़ा वग़ैरह चेंज कयूं ऐं इन खां पोइ अची मिलूं था तव्हां सां। फाइनली फ्रेंड्स शाम जो टाइम थी चुका आहे, वेंजी तुंहिंजे कपिड़ा वपिड़ा चेंज करे छॾिया आहिनि ऐं स्वेटर वग़ैरह ॾिसो सफ़ा ईअं कारो कारो लॻे पियो, कपिड़ा वरी ॻाढ़ा पाता अथमि, कुंवार थो लॻां सफ़ा। त फ्रेंड्स हींअर वञा थो थधी मौसम में गरम गरम चांहि पियूं ऐं लाइट बि आई आहे, चार्जर खणी पियो वञा घर, चार्ज कयूं मोबाइल खे, पोइ कयूं हिन ब्लॉग खे एडिट। फ्रेंड्स फाइनली आउं चांहि पियां थो गरम गरम चांहि डबल रोटी सां। वाह वाह। जेकॾहिं तव्हांखे खाइणो आहे अचो बिस्मिल्लाह कयो, चांहि पीअणी त बिस्मिल्लाह कयो, जेकॾहिं न पोइ आउं बिस्मिल्लाह कयां। तो फाइनली फ्रेंड्स हींअर आहे शाम जो टाइम आहे, वञा पियो दुकान ते। सो अॼु जो व्लॉग हुयो तेसिताईं, जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे प्लीज़ लाइक ज़रूरु कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो। मिलंदासीं सुभाणे वारे व्लॉग में इंशाल्लाह। सुभाणे वारो व्लॉग तमामु बहितरीनु थियण वारो आहे, इन करे सुभाणे वारो व्लॉग जेको आहे उहो तव्हांखे ज़रूरु ॾिसणो आहे, तमामु बहितरीनु थींदो इंशाल्लाह। सो तव्हांखे सरप्राइज़ आहे, ऐं काॾे वेंदुमि छा वठंदुमि। सो इन करे अॼु वारे व्लॉग में फ़िलहालु आहे एसिताईं। जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे प्लीज़ लाइक ज़रूरु कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। मिलंदासीं सुभाणे वारे व्लॉग में, अल्लाह हाफ़िज़।